ब्रोही निभाइण वारा ख़ताउनि खे न आहिनि ॾिसंदा ऐं छॾण वारा वफ़ाउनि खे न आहिनि ॾिसंदा। नियाज़ निवड़त हिकु अहिड़ी नेमत आहे जंहिं ते को बि हसद न आहे कंदो। प्यार करण वारनि खे मिलिया कोन प्यार करण वारा, असां हर दगाबाज़ जी ॿाहुनि में दिलि भर ॾिठोसीं। असांखे उन्हनि बि विसारे छॾियो जंहिंखे कुल काइनात सॼियोसीं, जिन खे कुल काइनात सॼियोसीं। हीअ असांजो प्यारो दोस्त आहे हाजी मोहम्मद हसन ब्रोही, जेको असां वटि अॼु आयो आहे। कुर्ब जा क़दम भरे महिरबानी हिन जी। तमामु पुराणो दोस्त आहे असांजो, हिते मके में रहंदा आहियूं। सो 3-4 महीननि खां पोइ आयो आहे वरी असां सां कचहरी करण जे लाइ, अफ़्तारी खां पोइ। हे ड्राइवर आहे हिते मके में, असुल पाकिस्तान काज़ी अहमद जो आहे, सकरंड जो पासो जेको आहे। हिन जी महिरबानी जो अॼु आयो आहे कचहरी करण जे लाइ। पुराणो दोस्त आहे असांजो ऐं यारवेस माण्हू आहे, दिलि साफ़ु रखंदड़ माण्हू आहे। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हो। हीअ असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे, अॼु मिलण जे लाइ आयो आहे, हाजी मोहम्मद हसन ब्रोही। लख कुर्ब हिन जा जो असां वटि अॼु कुर्ब जा क़दम भरे असां वटि आयो आहे। अॼुकल्ह त तव्हां पाण ॾिसो था त यारी दोस्ती त मुल्क में रही कान्हे का। बसि परदेस में जेके सुठा सुठा के यार अहिड़ा मिली था वञनि, जो पंहिंजनि में वफ़ाई कान्हे का। अञा बि जेके ॿियूं ज़ातूं पातूं आहिनि उन्हनि में कुझु न कुझु प्यार मुहबत मिलंदी आहे। ऐं जेको असां सां प्यारु कंदो आहे त असां उन्हनि जा नौकर आहियूं, उन्हनि जा ग़ुलाम आहियूं। जेको असांजो ख़्यालु कंदो आहे त असां वरी डबल उनजो ख़्यालु कंदा आहियूं। अॼुकल्ह दुनिया आहे सिर्फ़ु प्यार ऐं मुहबत जी। केर बि कंहिंजे घरो न आहे खाईंदो। जेको असांखे कुर्ब ॾींदो आहे असां बि उनखे कुर्ब ॾींदा आहियूं। उन सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे जेके असां सां मुहबत कंदा आहिनि सिर्फ़ु फेसबुक टिकटॉक जे ज़रिए। ऐं टिकटॉक ते असांजा 2 मिलियन थी विया आहिनि। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे। टिकटॉक ते असांजा 2 मिलियन थी विया आहिनि। उनजी मुबारक ॾियण बि हिते आयो हुयो असां सां मिलण जे लाइ बि, कचहरी करण जे लाइ बि। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी आहे जेके असांजे टिकटॉक ते बि सपोर्ट कंदा हो, फेसबुक पेज ते बि सपोर्ट कंदा हो, यूट्यूब ते बि सपोर्ट कंदा हो। त सभिनि जो मां थोराइतो आहियां जेके बि असांजा वीडिया ॾिसंदा हुयो। लख कुर्ब तव्हांजा। रमज़ान महीनो हली रहियो आहे। अलाह ताला तव्हां सभिनि खे रमज़ान जा रोज़ा नसीबु कंदो। ऐं जेके ॿियनि मुल्कनि में ॾिसनि था उन्हनि खे बि अलाह ताला हज ऐं उमिरो नसीबु कंदो मके में। अलाह खां इहा ई दुआ घुरंदासीं त रमज़ान जा रोज़ा तव्हां सभिनी खे अलाह ताला मके में नसीबु कंदो, हिकिड़े पंहिंजे महबूब जे मुल्क ते ऐं हिते पंहिंजे घर में। तव्हां सभिनी जे लाइ इहा दुआ